अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम इंशाल्लाह शुक्र जाओगे फिर मुझे आपसे नहीं नजर के साथ शाला में इतने करे वाली अटी ना दुकान में चक्कर लगेगा हां तो वही भयो समाचार वधी है ना सरकार आई नहीं आ वो जो का सीधा मांगा कर सजारी शायद जो जिम्मेवारी वधी वई हो जिम्मेवारी घणी बने के का तो कयो ना सामने ऑफिसर जो जिम्मेवारी वधी वई हो न दे अच्छा तो जो हर कोई किस्म में बिजी लगो पियो हाने इंदा को शहर में वादीदार करायो हाने पेटी थी आ सोते पूरे वागो बिल्कुल तो भी हां मां आया मैंने के कम कार वाला तो धोकार थींदो वना तो मिठी आयो हो लेकिन तो एक खैरात जा जको देंगे तो वठी आयो देंगे तो सामान खैरात तो नहीं है भाई जी जी खैरात वठी आयो सामान हां हां ओ सामान तो ठीक है मुंशी घुराए को हां घुरा से मैंने घुरा मुंशी भी तां जो नहीं वो आयो हो मुंशी जी बाबा जरा छा मुंशी भी कमीशन खाइदा हुंदा साईं वारन को पर असा होता है मुंशी यार सही भाई हां तमाम भलो मानू लगे तो भलो वाला ईमान ना ईमान वाला तो नहीं है ना है एड़ो वयल ना है घणा ही माण्हू मुंशी वयल के तबाह करे छड़ियो हाँ हेलो मुंशी काथे आ चले जल्दी आ अरे आयो आ सेठा बिल खणी से तो जल्दी ठीक है तो साल है ठीक है काम यार कम कर के बोले कम का हलो नाम नहीं रहेंगे तो महंगाई थोड़ी ज्यादा सही अस्सलाम वालेकुम सही वालेकुम सलाम सही से क्या बाबा बिस्मिल्लाह खैर आपने पूछे आप बात टोपी तो सीधी है टोपी सीधी है सही बस तां जी फोन है जी तां जी फोन है बिल को हुआ छाव छे सही हो तां जो को बिल हुंदो सेठ जो वही तां चेक कयो तां चेक कयो महंगाई थी वई है ना सही खैरात ही मानी खैरात ही हां खैर ये फर्ज एटी महंगी बाबा छोड़ दो जुल्म पांजा रेट कौन आया बता रहा एडो मामूल रेट है हम देंगे तो मार्केट कमेटी वाला उनको अटट है कोन और ऐसा ही महंगाई बनाना तो हम तभी सब हवा मुझे कल बाबा एक साल चुन बाजार आज साथी साल बाजार तेज में करन वाले को लो नहीं ये न कर दे तो ब्याह के तार के नाम फकीर गरीब तमाम वधी केड़ो तारीख नहीं तो उठाए सही वगैरह नहीं महंगाई आए सही महंगाई तमाम घणो दुकानदार काले किम का तू लाई वठा ले सही पान महंगो मिले दोनों वाले तो सही चलो शहर में ता अमीर बाबा एक ता गरीब का ता ने 50,000 टको मिले तो आखरी हो ई ना है बाबा असा भी ता 50 लाख अगर में 1000 मिले तो आने 5-7 लाख भी सोता असा जो कम कर का बेचारा हंदा जेना ने भोतार वाले सजो न खरीद हो सादा न सजो ना असा भोतार सदा सवा भोतार वो असा ने 500 बच्चों दे को 500 बच्चों में खाई हो जाना बच्ची वाला कर्जा जो चिंता हो सही बिल्डिंग सा तो भले चुका है तो हाने तो कम तो ना आया है उठी भी आया है वठिया सेठ को सेठ भी गुरु आयो थी दर ते हाने पुदे ही जान छड़ाया वा न तो पानी ये महंगा पर गिची में आंख मोला को हिदायत करे दादा बस अल्लाह से हिदायत करे सही वडे आयो जेकरे लेके का बिल पेमेंट न थियो नहीं वो यो सही वरी उन में थोड़ा वधी वेंदो है छो जो महंगाई चली वने बना देता सेठन को ता जो उनको बाबा अपने लेवल को गरीब ता जो राम फरमाए सही हिदायत दे ता फीस गरीब वधी है यार असांजी 1000 घुमत थी वई हां तो जी मुंजी 2000 सही फीस नहीं मांगी सुनाने बार पुराने चढ़ा कोन रहा 50,000 को फीस 2000 को फीस के बार पढ़ाया सही तालीम भी आने वाली पोती उन्हनि खे जेके वॾा सियासतदान ने वॾा माण्हू ताजरनि वञी उन्हनि खे वञी एजुकेशन पोती बाक़ी ग़रीब माण्हू त फीस ई कोन थो पढ़ी सघे तो मालिक असां ॾिसूं था बिली कोन ते नज़रसानी कयो खुदा ते नज़रसानी वो नज़रसानी त थिए थी पर अकुल छा करे जो देंगे का हेवी बेचारा मजबूर हम ना देंगे का छा करे एॾी मजबूरी आहे अच्छी तो वञे देंगे का गवर्नमेंट उन्हनि जो कुझु नथी चए त पोइ उहे बेचारा मसालो भरनि था हेॾो धनो थी ऑडिट करनि था हलाइनि था पिया इहे सेंटर था उन्हनि खे मसालो कयो अंधेरा साईं असांजी घर में ही हिकिड़ो स्कूल आहे असांजी घर में
असांजे स्कूल जी घर में हिकिड़ो स्कूल आहे उन्ही जी बि फीस वधाए हाँ हा साईं जी ज़रूरु वार हाणे तुंहिंजी फीस वधे आहे स्कूल जी हा हाणे किताब तव्हां वटि किताब तव्हां कहिड़े तो गवर्नमेंट ॾींदी आहे न किताब तो उहे मुफ़्त में ॾींदा न गवर्नमेंट जा त पोइ बाक़ी फीस बि तव्हां न ॾींदो त बाबा बाक़ी केरु ॾींदो सभु कुझु फीस रियायत थो थोरो खपे न तव्हांजो हे ब्रह्मा प्रताप मुखी आहे पर तूं सां अकेला में मिल जाए पोइ साईं मां न करण तव्हांजो चेक मुंहिंजो कसूर न आहे बाबा मिल जाए अकेला हा भाई ने कयो असांजो कसूर न आहे बाबा हाणे त वॾे साल वेठो आहे हा। तव्हां सम्झाईंदो न बस सही नमूने थी वेंदा अला हा ठीकु आहे जो बिल पेमेंट करो वार ठीक आहे हा, ठीक आहे हिन पेन खे थोरो घणो घटि कयो हफ़्तो मिले क्या मुंहिंजी पावर थी वॾे रही तूं हलो मुंशी सामने मिली भगत घटि हा कयो। हेॾो अची ठीक आहे ठीक ठीक आहे साईं ठीक है मरी युम्बा एॾो यादि वठंदासीं ठीक आहे माशाल्लाह वक़्तु के बिल मिली वेंदो मुंशी के मां चई छॾियो आहे जो छोकिरो तव्हां ॾींदो त असां छोकिरो घुराईंदा न न तव्हां मिली वेंदो तव्हां बंदि करे आया तकलीफ़ न न तव्हांखे तव्हां ॻाल्हि कोन्हे महिरबानी साईं महिरबानी वॾी वॾी महिरबानी बता वॾी महिरबानी दौर यार आ रहा कुछ सदाई वाह जो कल दुकानदार से चुरी वारा ज़ालिम नद हथन जा चाड़े मुल्क की तबाह कर छॾियो अधु अधु कसूर को गवर्नमेंट जो अधु दुकानदारनि जो बि कसूर आहे हथनि सां बि रेट वधाया आहिनि अलाह हफ़्ते तो असांखे बीजा बीजा बा बीजा सही दा और सब बीजा मां अरे वरी काॾे हलियो वञो मां बाबा बाजार मां वॾे रे चयो बाबा तूं बि वाह दा माण्हू आहे पोइ हुनखे तूं ठाहे त सही न तूं त मूंखो वठंदो पियो तंहिंखे छा कमीशन हथ हथ तंहिंखे हज़ार ते तूं तंहिंखे तव्हां मूंखे 100 रुपया वठंदो हां त 20,000 ते तुंहिंजा 2,000 कमीशन ठही पोइ हाणे तोखे मां ॼाण त अथव पर तंहिंखे अभी हुनखे तूं न छॾ मां खे हाणे चइजो बिस्मिल्लाह करे साईं हिनखे ॾेई छॾियो हा पढ़े चवंदा रे बाबा चवंदा हाज़िर हाज़िर कमु ठाहे त चङी तरह ठाहे ठीक आहे सही ठीक आहे महिरबानी महिरबानी मेरी बारा तुझी बाबा ख़बर मुंहिंजी बात ठीक आहे बच्ची बस ठीक है सही है जा